अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामिन हारिन जंहिंजे लाइ कामेड हैदरबख्श जतोई सॼी उमिरि पंहिंजी जदोजहद जो महवर रखियो। जिते हारी हूंदो त उते वॾेरो बि हूंदो। उन वॾेरे जे लाइ बि हिन तमामु ख़ूबसूरत शाइरी करे उन वॾेरे खे पंहिंजी औकात ऐं उन वॾेरे जे कुझनि कारनामनि खे पंहिंजी शाइरी में ख़ूबसूरती सां पेश कयो आहे। अचो त अवांजी समातुन ताईं रखूं। उन शाइरी जो उनवान आहे ए सिंधी वॾेरा कुझु इंसान थी। ही नज़म उन्हनि वॾेरनि ॾांहुं मुखातिब आहे जे हेठि मज़कूरा कारनामनि जा अक्सर मुरतब थियनि था। वॾेरा चवनि था वॾा ख़ान आहियूं, तमनदार सरदार सुल्तान आहियूं, ज़ईफ़नि जे लाइ कहर यज़दान आहियूं ऐं ॾाढनि जा नौकर ऐं दरबान आहियूं। हुर्रियत जे जज़्बे खां बेजान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरा वतन पंहिंजो हाराए वेठा, मिठी सिंध पंहिंजी खे माराए वेठा, हक़नि पंहिंजनि खे कुहाए वेठा, बचन ऐं मावरनि खे रुआए वेठा, तॾहिं बि या दावा पहलवान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरा वठी वोट ऐं मोतबर थिया, विज़ारत वठी साहिबे करो फर थिया, भरे पेट पंहिंजो थुला जानवर थिया, ग़रीबनि जे खाइण लाइ शेर नर थिया खूह में लाले बदशाह आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरा हुकूमत जा चमचा सदाई, झुकी ज़ालमनि खे करनि साईं साईं, ग़ुलामी सलामी खुशामद लंघाइनि, किरिया जी हज़ूरी करे केस ताईं, चवनि था त खुददार ख़ासान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरनि मां गायब थी गैरत शुजात, वॾेरनि मां गायब थी गैरत शुजात, वतन जे बचाइण लाइ काथे या हिम्मत, बपा जे कयाऊं त राशी हुकूमत, फना जे कयाऊं त इज़्ज़त अदालत, चवनि था मुहाफ़िज़ निगहबान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरा सॾेरा सिराई बिराई, लक़ब ऐं शकब था वठनि केतिराई, मलिक जाम ऐं रईस के चौधराई, को मीरा को पीरा ॾिसो अकराई, लक़ब धार पर यार यकसान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। महलात माड़ियूं अॾाए रहनि था, वॾे ठाठ सां हू उथनि था वेहनि था, हू पंहिंजे खे मारे लताड़े कुहनि था, हू गैरनि जो हर ज़ुल्म ज़िल्लत सहनि था, अव्हां जा मुलाज़िम सनाख्वा आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरा मज़ूरनि जी मेहनत लुटनि था, वॾेरा ग़रीबनि जी असमत लुटनि था, आज़ाद तबनि जी अज़मत लुटनि था, जुआ क़ौम में शान शौकत लुटनि था, लुटेरा न सोचनि था नादान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। पेशे उन्हनि जे में पाथारीदारी, ही धाड़ा ही फुरियूं लुटनि मारो मारी, बपा कनि था माताम अंधो उकारी, ग़रीबनि में जारी या बस आहुज़ारी, नथा शर्म कनि केॾो नुक़सान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। वॾेरनि जा सहसी ज़ख़्मियल सतायल, वॾेरनि जा केई ॾंगियल ॾुखायल चकायल चकाए मारायल, रोए छो न इंसान ॾिसी देस घायल, खिली था चवनि ख़ुशि ऐं ख़ंदान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। छॾायो वॾेरनि खां क़ौमी क़यादत, इन्हनि जी क़यादत खां आई ज़लालत अलमदार शाही जी लानत, जफ़ा जोर ऐं ज़ुल्म जी क़यादत, चवनि था मोमिन मुसलमान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। ही खोड़ा ही भुट्टा ही मेमण ही काज़ी, थिया सिंध विकणी विज़ारत में राज़ी, कयो ख़त्म इन्हनि खे थियनि किस्सा ए माज़ी, कयो सिंध खे पाक आज़ाद अराज़ी, कॾहिं कीन चवंदा पशेमान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। जंहिं सिंध मारी उन्हनि साण वेरा, ॾेई वोट पंहिंजा कयो तिन अंधेरा, भले को वॾेरो आ मीरा मथेरा, वतन जो गद्दार हर हिकु डफेरा, सॼी सिंध ऐं पाण कुर्बान आहियूं, अञा बि चवनि था त इंसान आहियूं। जियारियो ए हारी वॾेरनि जा मारी, मिठी सिंध प्यारी सगोरी सनारी, ॿुधनि शर्म में भल वॾेरा ॾोहारी, कयो क़ौम पंहिंजी ते एहसान भारी, असीं हारी हुरमर्द मैदान आहियूं, असीं अन्नदाता मेहरबान आहियूं। ही वोटनि जो किस्सो आ बंदूकबाज़ी, ही बंदूकबाज़ी करे बणिजो गाज़ी, खटो वॾेरनि जी हाराए बाज़ी, ऐं सालिम कयो सिंध जी सरफराज़ी, वचन ॾियो त सिंधी मेहबान आहियूं, वचन ॾियो वतन जो शर्फ शान आहियूं, उथो सिंधियो पंहिंजी इज़त बचायो, वॾेरा नंढेरा शराफ़त बचायो, ही वॾड़नि संधी लाज शौकत बचायो, ऐं औलाद लाइ कुझु विरासत बचायो, चओ सिंध जन्नत जा रिज़वान आहियूं, ही दौलत उन्ही जा सिलेमान आहियूं। वॾेरा ऐं हारी ॾिसो सिंध प्यारी, पुकारे थी अम्मा रोई ज़ारी ज़ारी, कॾहिं ताईं जीअण ही जंजाल ख्वारी, कॾहिं मुंहिंजे बचड़नि जी ईंदी बहारी,
जवाब आहे छा? पाण धर्मान आहियूं, असीं मुस्तहिक गुलिस्तान आहियूं। मुबारक जंहिं सिंध सां कई सचाई, मुबारक जंहिं सिंध सां कई भलाई, मुबारक जंहिं जां सिंध पंहिंजी जलाई, त थे सिंध साई सभागी सदाई। असीं नेक फालनि जा निशान आहियूं, असीं खादिम आहियूं ऐं इंसान आहियूं। जिगर जा टुकर सम्झो अशारे हैदर, ही आहे जज़्बो हारी हक़दार हैदर। ही फरियाद सिंधा गुफ्तार हैदर, ही आहे इनकलाबी औज़ार हैदर। पटियो ज़ुल्म जी पाड़ एहसान करियो, फरिश्तनि खे सजदे जो फरमान करियो। सामिनी ख़ूबसूरत शाइरी जंहिंमें हिन ज़ालिम वॾेरनि खे लुबींदे सिंध जे हारिन मज़दूरनि ऐं आम सिंधियुनि खे इन फुरलुट ऐं समाजी अणबराबरी ख़िलाफ़ उथी बीहण जे लाइ हिकु सुठो फरमान ऐं हिकु सुठी शाइरी ॾिनी आहे, जेका हर सिंधी हर आम सुञाण माण्हू खे पढ़णु घुर्जे। ऐं इन जे पढ़ण सां न रुगो हिकिड़ी अंदर में जुस्तजू ऐं हिम्मत पैदा थिए थी, पर हिकु दूर नज़री ऐं मसइलनि खे हल करण जी हिकिड़ी सोच पिणु पैदा थिए थी। सामिन ही पंफलेट जी सूरत में शाइरी छपी हुई 12 मार्च 1967 में हैदराबाद में। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन, पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सकाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूद आहिनि।